बहितरीन स्टेज ऐं टीवीअ जो बहितरीन ड्रामा राइटर, बहितरीन शाइर ऐं जेका हुन सॼी ज़िंदगी ख़िदमत कई फ़न जी ॿोलीअ जी। मां सम्झां थो लौंग जे इन ख़िदमत खे सदियुनि ताईं असांजी ॿोलीअ वारा, असांजी धरतीअ वारा, असांजे मुल्क वारा दोस्त ऐं मुल्क खां ॿाहिरि जेके माण्हू रहनि था, जेके लौंग शेख खे सुञाणनि था, उहे हुन सां मोहबत कंदा रहंदा। धणी पाक खां इहा दुआ आहे त ख़ुदावंद करीम उन जा दर्जात बुलंद करे ऐं मरहूम लौंग शेख साहब खे जन्नत में जॻह ॾे। आमीन। पहिरीं सभिनीनि खे सलाम। ऐं अॼु ॾाढी ॾुखो ईंदड़ ख़बर मिली आहे। असांजो प्यारो भाउ, सुठो राइटर, सुठो इंसान, मोहबत कंदड़, जिन जा खोड़ सारा ड्रामा, ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके बि ड्रामा कंदा आहियूं उन शख़्सियत खे ज़रूरु यादि कंदा आहियूं, पर अॼु बि असां में न आहे। उनजी डेथ जो ॿुधी ॾाढो ॾुखियो आहे। लौंग शेख, ऐं सम्झां थी त शायदि कोई लौंग शेख जहिड़ो राइटर वरी पैदा थिए, बिल्कुलु बि न। इन खां सवाइ जेतिरी हुन सॼी ज़िंदगी महिनत कई, मुशक़त कई, पर पंहिंजे बचड़नि जो अजू बि न ठाहे सघियो। ज़ाहिर आहे हुनखे एतिरी इनकम न हुई, पर हाणे मां चवंदुसि त हिकु घर जो वॾो उहो ई गुनाह न आहे। जेके बि सरहंदी वारा आहिनि, मां चवंदुसि त ख़ुदारा कुझु उनके बचनि जे लाइ सोचो, जेतिरो बि थी सघे उन्हनि जे बचनि जो ख़्यालु कयो। शायदि अॻिते हली असांजे लाइ का आसानी थी। अलाह पाक उनखे जन्नत में जायूं ॾींदो, परवरदिगार जेको बि पासो वराईंदो जन्नत में हूंदुसि। ऐं मां चवंदुसि त असांजा कमेंट्स ॿुधी तव्हां सचो आमीन। अस्सलाम वालेकुम। उस्ताद लौंग शेख, मां हुनखे उस्ताद चवंदो हुउमि। हुयो त मूंखां उमिरि में नंढो, पर मां हुनखे उस्ताद इन करे चवंदो हुउमि त मां हिन खां कुझु सिखियो। तमामु हिकिड़ो शफ़ीक इंसानु, प्यारु करण वारो, मोहबती माण्हू, अॼु असां सां न आहे रहियो। ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मूंखे कॾहिं कॾहिं हिकिड़ो अहसासु थींदो आहे, एॾो दिलबर माण्हू, वेलोस माण्हू, का लालच कन, का साज़ो। असां 1.5 साल पहिरियों बि असां हिन जो हिकिड़ो ड्रामो कयोसीं, मीरास। छा त हुन लिखियो ड्रामो, कल्चर ते ड्रामो लिखियो, तहज़ीब ते। बहरहाल मुंहिंजूं घणियूं ॻाल्हियूं जेके मां छा थी ॿुधायां। अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो, अलाह साईं हुनजी मग़फ़िरत कंदो। बसि मां हेतिरो चई थो सघां। ग़रीब मिस्किन माण्हू हो, बसि। लौंग शेख जे विछोड़े जी ख़बर ॿुधी दिली सदमो आहे। 96 में सारंग स्टेज नाटक हुयो, उस्ताद जे जॾहिं लिखियल ड्रामे में करेक्टर कयो सारंग, त मां हली वियुसि उस्ताद सां मिलण। छा त कमाल जो राइटर, जेॾो वॾो राइटर ओॾो अज़ीम इंसानु हुयो। हुन ड्रामा, फिल्मूं ऐं अदब सां हुनजो जेॾो हुयो वास्तो, ऐं वॾो अज़ीम इंसानु हुयो, ऐं तमामु फ़ुक़रा तबियत जो मालिक हुयो, वसी दिलि रखंदड़ इंसानु हुयो। अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। ऐं हिकिड़ो ड्रामनि जे हवाले सां, अदब जे हवाले सां ॼण हिकिड़ो वॾो सिंधी मीडिया में हिकिड़ो ख़ाल पैदा थी वियो आहे। अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ऐं अब्बास गुलोदानी। ज़िंदगी चवंदा आहिनि त बेवफ़ा हूंदी आहे, पर असां फ़नकार, अदाकार, जिन जो बि फ़नून लतीफ़ा सां वास्तो आहे, सभु वफ़ा सां वास्तो नथा रखनि। रुॻो मरण खां पोइ सुठा सुठा लफ़्ज़ हथु करे कंहिंजी शख़्सियत ते ॻाल्हाइणु। अॼु जॾहिं ख़बर पई त लौंग भाउ गुज़ारे वियो, हक़ीक़त इहा आहे जो हुनजी वफ़ात खां पोइ सिंध खे वॾो नुक़सानु पहुतो। सिंध जो भलोड़ कहाणीकार हुयो, मुंहिंजो भाउ हुयो, मुंहिंजा हुन सां फैमिली टर्म्स आहिनि, पर असां सभु हिकु ज़िंदगी जे सफ़र में उन गाॾे जीअं हलूं था। अॼु ईअं सम्झो असांजो दोस्त मौसम
हमेशह जे लाइ जुदा थी वियो। असां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं लोंग भाउ जूं, दिली तरह मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे ऐं सॼी ज़िंदगी जेसीं ताईं आउं ज़िंदा हूंदुसि इहा तकलीफ़ मुंहिंजे सीने में दिलि में रहंदी। छो त पनी सफ़र में मां लोंग सां तमामु घणो गॾु रहियुसि। स्टेज ड्रामा 93-94 खां वठी हुन जूं लिखणियूं KTN ते हुन जा मूं लॻातार 3 ड्रामा कया जेके 3 सुपर हिट रहिया। उन तां अदा लोंग खे बेस्ट राइटर जो अवॉर्ड बि मिलियो, मूंखे बेस्ट एक्टर जो अवॉर्ड मिलियो। उहे ॻाल्हियूं, उहो कावड़जणु, उहो रुसणु, इहो परचणु हाणे सभु यादि थियो। पर यार ईअं सम्झो ॼण असां खां असांजो भाउ, वॾो भाउ हलियो वियो। अलाह खेसि जन्नत में जायूं ॾे। जेतिरो बि थी सघे जेके बि सरकारी इदारा आहिनि पोयां हुनजी का अहिड़ी फैमिली न आहे हुननि जी सपोर्ट कयो। असांजा जेके चैनल आहिनि, असांजे लोंग भाउ जूं हर चैनल ते सीरियलूं हली रहियूं हुयूं ऐं काफ़ी प्रोजेक्ट हुन जा अधूरा रहिजी विया, पर हुनजे पोयरनि जे लाइ हुननि जे लाइ कुझु कजे जंहिंखे सरकारी सतह ते कुझु ॾियणु घुरिजे। अलाह खेसि जन्नत में जायूं ॾे। वधीक हाणे ॻाल्हियूं करणु ईअं सम्झो त फ़ुज़ूल हूंदियूं। असां जूं दुआऊं लोंग सां अलाह करे हुनखे अलाह ताला जन्नत में जायूं ॾे। अस्सलाम। अॼु तमामु घणो ॾुख थो थिए जॾहिं इहा असां ॻाल्हि ॿुधीसीं त अदा लोंग शेख असांजे विच हिन जहान में न आहे रहियो। सभ खां पहिरियां त असां हुननि जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधी दुआ कईसीं त अलाह साईं हुन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ु करे, परवरदिगार हुनखे जन्नत में आला मक़ाम अता करे। सिंधी मीडिया जो तमामु बहितरीनु राइटर हुयो, सुठो शख़्स हुयो। मां सरंदीअ वारनि खे अपील कंदसि, ख़ासि करे मां ॻाल्हि इहा ई कंदसि त तव्हां हुनजी फैमिली जी मदद कयो। छो त हिकु जेको घर जो वॾो हूंदो आहे न, जंहिंजे मथां ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, अचानक सां उहो माण्हू विछड़ी वेंदो आहे, हिन जहान खे छॾे वेंदो आहे, त हुननि जा पोयां यतीम थी वेंदा आहिनि ऐं हुन जा पोयां रुली वेंदा आहिनि ऐं हुननि जो कोई बि सहारो न आहे हूंदो। उहो हिकिड़ो शख़्स हूंदो आहे जेको छॾे वेंदो आहे त पोयां यतीम थी वेंदा आहिनि। गवर्नमेंट खे या असांजे जेके प्राइवेट चैनल्स आहिनि जिन ते अदा लोंग कमु कयो, जेके स्टोरियूं लिखियूं, जेके ड्रामा लिखियूं, या जेके सरंदी वारा असांजा अदाकार आहिनि, फ़नकार आहिनि, जेके हिन फ़न सां वाबस्ता आहिनि, त मां हुनखे चवंदसि त हुनजी फैमिली जी जेका सरी सघो मदद कयो ऐं हुनजी मफ़रत लाइ दुआ कयो। असां हिन सेट ते ई सभु असांजा अदाकार बिरादरी गॾु आहे। साईं ख़ालिद शाह जी सेट ते आहियूं। सिंध टीवीअ जी असांजी रिकॉर्डिंग हले पई। सिंध टीवी जा इदारे जा मालिक हुजनि, एम्प्लॉइज़ हुजनि या असांजा आर्टिस्ट, असां उन्हनि जी ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। दुआ आहे त अलाह साईं हुनजी फैमिली खे सब्र अता करे ऐं गुज़ारिश कंदसि त हुनजी फैमिली खे सरंदी वारा सभु सपोर्ट कजो ऐं हुननि जी मफ़रत जी दुआ कजो। अस्सलाम वालेकुम, मां नादिया हुसैन चन्ना। जीअं त अॼु अदा लोंग शेख जे गुज़ारे वञण जी ख़बर पई, मां पर्सनली अदा लोंग शेख सां मिली कोन हुयमि कॾहिं बि, न मां कॾहिं उन्हनि जो को प्रोजेक्ट कयो हो, पर जॾहिं बि ऑन स्क्रीन उन्हनि जे नाले सां जेको प्रोजेक्ट हलियो त ॾाढो ज़बरदस्तु हलियो। ऐं अञा त सिंधी मीडिया जो हिकिड़ो सूर वियो कोन हो, वरी हिकिड़ो ॿियो अची वियो अदा शहज़ाद जतोई हलियो वियो, उहो हिकिड़ो सूर अञा ख़तमु ई न थियो। वरी हिकदमि सां हे अदा लोंग शेख, त वक़्फ़े वक़्फ़े सां ईअं थो थिए त बहितर आहे सभु दुआ कयो त अलाह साईं हुनखे जन्नत में आला मक़ाम ॾे, हमेशह हुनजी फैमिली ख़ुशि रहे, आबाद रहे। छो जो वञण वारा हलिया वेंदा आहिनि ऐं रहिजण वारा हिते रहिजी वेंदा आहिनि, सिर्फ़ु हुननि जूं ॻाल्हियूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि, त हुननि जी फैमिली खे बि अलाह साईं सब्र अता करे। आमीन सुम आमीन। अस्सलाम वालेकुम, मां सैयद ख़ालिद शाह। मां इहो थो सम्झां त लोंग शेख हिकु वॾे पाए जो राइटर हो ऐं इहो ख़ाल ॾाढो मुश्किल सां भरंदा आहिनि अहिड़ा ख़ाल। लोंग शेख जे कलम में वॾी ताक़त हुई ऐं अलाह साईं हुनजी मग़फ़रत करे। असांखे ख़बर पई त हुननि जो इंतकाल थी वियो। असां पंहिंजे सेट ते मौजूदु आहियूं
ड्रामे जी रिकॉर्डिंग ते असां दुआ ई करे सघूं था त अलाह साईं हुनखे मग़फ़रत करे। बाक़ी लौंग जे कलम में त वॾी ताक़त हुई, हुनजे लिखण में, हुनजे लिखण जो अंदाज़, हुनजो पंहिंजो पाण बि माण्हू सुठो हुयो। अलाह साईं जन्नत में हुनखे जाइ ॾिए। खाल इहो नथो भरिजी सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं हींअर ड्रामा सोप सीरियल सिंधी आई जो सोप सीरियल आहे ऐं लौंग शेख जे बारे में भरजण जहिड़ो न असांजे सिंध मीडिया जो हिकिड़ो वॾो राइटर हो, शाइर बि हो। संदसि जेके लिखत वारा ड्रामा उन्हनि एवॉर्ड बि माणिया, एवॉर्ड याफ़्ता राइटर हो। असां इहा ख़बर ॿुधी करे असां पंहिंजी रिकॉर्डिंग पोस्टपोन कई आहे। सभु दोस्त असां जेके आहियूं हुनजे वफ़ात ऐं हुनजे दुख में बराबरि जा शरीक आहियूं। अर्ज़ु कंदुसि राइटर हो, सिंध जो सरमायो हो ऐं तमामु हिकिड़ो ग़रीब ऐं मुफ़लिस माण्हू हो। असां त हुनजे उथणी वेहणी ऐं हुनजे सभिनी सिलसिलनि खां चङी तरह वाक़ुफ़ु आहियूं। तमामु हिकिड़ो ग़रीब ऐं जंहिंखे खणी चइजे त चिच ग़रीब उन्हनि मां हिकिड़ो इंसानु हो। मां सिंधी वारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, इदारनि खे मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हुननि जे पोयरनि सां हुनजे दुख में शरीक बि थियो, हुननि जी पंहिंजे वस आहार हुननि जी मदद बि कयो। असांजी दुआ आहे त अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾिए ऐं हुनखे प्यार कयो।